नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोग़लम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोग़लम हैदर में कश्मीर ॾिहाड़े ते कश्मीरी भाइरन सां इज़हार यकजहती ऐं मोदी सरकार जे ज़ुल्म ऐं बर्बरियत ख़िलाफ़ मुख़्तियारकार नवीद अहमद ऐं रेवेन्यू ऑफिस खां टाउन कमेटी ताईं शानदार रैली कढी वई है, जंहिंमें मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसर, रेवेन्यू अमले ऐं स्कूली शागिर्दनि शिरकत कई। इन मौक़े ते कश्मीरी भाइरन सां थींदड़ भारत जारियत ऐं बर्बरियत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई है। इन मौक़े ते मुख़्तियारकार नवीद अहमद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त भारत पारां जन्नत अज़ीज़ वादी में ज़ुल्म ऐं जबर जी बाज़ार गरम ऐं मक़बूज़ा वादी में कश्मीरी भाइरनि खे ज़ुल्म ऐं बर्बरियत जो निशानो बणाए मासूम ॿारनि खे शहीद कयो पियो वञे। हिननि वधीक चयो त इंडिया कश्मीर ते ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते कब्ज़ो नथो करे सघे। अॼु असां इहो अहद था करियूं त कश्मीर जे आज़ाद ताईं कश्मीरी भाइरनि सां जदोजहद में शामिल आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।